तव्हांखे आगाही ॾींदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे। कोयटा जे इलाइक़े अलमदार चौक वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे ॾियूं पिया। कोयटा जे इलाइक़े अलमदार वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। पुलिस लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो आहे। आगाह कयूं पिया, कोयटा जे इलाइक़े अलमदार वेझो अणॼातल शख़्स जो लाश मिलियो आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे ॾियूं पिया। कोयटा मां कोयटा जे इलाइक़े अलमदार वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। पुलिस लाश खणाए इस्पताल पहुचायो आहे। तव्हांखे आगाही ॾींदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे। कोयटा जे इलाइक़े अलमदार चौक वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। कोयटा जे इलाइक़े अलमदार वेझो अणॼातल शख़्स जो लाश मिलियो आहे।